सीताराम 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 सीताराम। ओ मधुर मधुर नाम सीताराम सीताराम। मधुर मधुर नाम सीताराम सीताराम। ओ पावन पावन नाम सीताराम सीताराम। पावन पावन नाम सीताराम सीताराम। सीताराम 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 सीताराम। सीताराम 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 सीताराम। सीताराम 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 सीताराम। सीताराम 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 सीताराम। मधुर मधुर नाम सीताराम सीताराम। मधुर मधुर नाम सीताराम सीताराम। पावन पावन नाम सीताराम सीताराम। पावन पावन नाम सीताराम सीताराम। सीताराम 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 सीताराम। सीताराम 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 सीताराम। सीताराम 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 सीताराम। सीताराम 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 सीताराम। ओ मधुर मधुर नाम सीताराम सीताराम। मधुर मधुर नाम सीताराम सीताराम। ओ पावन पावन नाम सीताराम सीताराम। पावन पावन नाम सीताराम सीताराम। सीताराम 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 सीताराम। ओ सीताराम सीताराम। सीताराम सीताराम। सीताराम 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 सीताराम। सीताराम सीताराम। सीताराम सीताराम। राजा राम राजा राम। राजा राम राजा राम। ओ राजा राम राजा राम। राजा राम राजा राम। सीताराम सीताराम। सीताराम सीताराम। ओ सीताराम सीताराम। सीताराम सीताराम। ओ मधुर मधुर नाम सीताराम सीताराम। मधुर मधुर नाम सीताराम सीताराम। ओ पावन पावन नाम सीताराम सीताराम। पावन पावन नाम सीताराम सीताराम। बोले सियावर रामचंद्र की जय। गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपाल। पूरन कृपाल। गुरु अर्जन देव साहिब जन जी बाणी चवंता हे मुंहिंजा राम हे प्रभु तुंहिंजो कंहिं अंत न पातो आहे। तूं कंहिं ते कंहिं महिल कीअं कॾहिं काथे कंहिं तरीक़े सां कंहिंजे बहाने कृपा कंदो आहे इहो कोई सुञाणे नथो सघे। कंहिंजे भक्तनि जा
तुंहिंजे प्यारनि जा कॾहिं कॾहिं त जन्म जा जन्म गुज़रंदा था वञनि, तूं उन्हनि खे दर्शन बि नथो ॾे। चओ राम। त कंहिंमहिल असां कथाऊं था ॿुधूं त अजामिल जहिड़े पापियुनि खे बि तारे थो छॾे। सिर्फ़ु हिकु बार आख़िरीअ में नारायण तुंहिंजी पुकार ते चओ जय श्री कृष्ण। असां कथाउनि में ॿुधो आहे कि तुंहिंजा प्रेमी भक्त दिल सां मन लॻाए करे तुंहिंजी सिफ़त था कनि, तुंहिंजी भक्ति था कनि, तुंहिंजे नाम में महू लॻल पिया आहिनि, पर उनखे उहो आनंद मिलण में जन्म जन्म था लॻी वञनि, साल था लॻी वञनि, सॼी उमिरि थी गुज़री वञे। पर कंहिंमहिल शुभ कर्म करण वारे खे देरि थी वई ऐं पंहिंजे निकृष्ट कर्मनि में लॻल पई कोई गनका आहे, उहा बि कहिड़े संतनि जे संग में मिली वई त हिकिड़े तोते जे द्वारा बि राम 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 जपे करे पंहिंजो उद्धार थी करे छॾे। इहो प्रभु कहिड़ो आहे, ये तुंहिंजा कहिड़ा कमाल आहिनि कि कोई संत वॾा वॾा ग्रंथ वेद शास्त्र पढ़ी करे तुंहिंजी स्तुति था कनि त उते हिकिड़ो चोर रत्नाकर जहिड़ो डाकू सभिनी खे लूटे लूटे करे, पर संत नारद जे संग में अची करे आत्मज्ञान प्राप्त करे ऐं मुंहिंजा मालिक रामायण जहिड़ो ग्रंथ बि तो लिखी वठे। मरा मरा चई करे राम खे तो पाए छॾे। चओ राम। पर चवनि था इन्हनि सभिनी में हिकु ॻाल्हि आहे। कीअं? चवनि था उहा गनका हुई, उहा बि तरी वई कि उनखे सतगुरु मिली वियो। उहो वाल्मीक हुयो, उनखे बि सतगुरु मिली वियो। चाहे ध्रुव प्रहलाद, उन्हनि खे बि संत मिलिया, सतगुरु मिली वियो त उन्हनि जो बि उद्धार थियो। संत कबीरदास इनखे चवनि था, वस्तु कहीं ढूंढे कहीं, कि वस्तु कहीं ऐं ढूंढे कहीं तो किस विध आए हाथ। भई अने कोई शइ होॾे अंदरि आहे ऐं असां हिते था उन शइ खे ॻोल्हियूं त पोइ उहा कीअं मिलंदी? चओ वस्तु कहीं ढूंढे कहीं किस विध आए हाथ। वो कबीरदास चवनि था, कहे कबीर तब पाइए जब भेदी आए साथ। भेदी यानी गुरु। कोई अहिड़ो जानकार ज्ञानवान कोई गुरु मिलियो त चवनि था पोइ पतो पइजी वियो, अरे हा। चओ राम। तेरा अंत न जाना, तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। तेरा अंत न जाना, तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। तेरा अंत न जाना, तेरा अंत न जियो, तेरा अंत न जाना, तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। कौन तराजी कौन तुला, तेरी कौन सराफ बुलावा। कौन तराजी कौन तुला, तेरी कौन सराफ बुलावा। कौन गुरु के पे दीक्षा ले,
किन विध मूल करावा तेरा अंत न जाना। तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। तू जल थल मैयल भरपूर लीना, जल थल मैयल भरपूर लीना, तू आप सर्व समाना। मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। तेरा अंत न तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। हो तेरा अंत न जाना। अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। मन तराजी चित्त तुला, तेरी सेव सराफ कमाना। घट ही भीतर सो सौ तोली, घट ही भीतर सो सो तोली, घट ही भीतर सो सौ तोली। इन विद चित रहावा तेरा अंत न जाना। तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। तू जल थल मैयल भरपूर लीना, जल थल मैयल भरपूर लीना, तू आप सर्व समाना। मेरे लाल जियो वाहिगुरु, मेरे लाल जियो। तेरा अंत न जाना, तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। आपे कंडा तोल तराजी, आपे तोलन हारा। आपे कंडा तोल तराजी, आपे तोलन हारा। आपे देखे आपे बूझे, आपे देखे आपे बूझे, आपे है वणजारा तेरा अंत न जाना। तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। तू जल थल मैयल भरपूर लीना, जल थल मैयल भरपूर लीना, तू आप सर्व समाना। मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। ओ तेरा अंत न जाना। तेरा अंत न जाना मेरे लाल जियो, मेरे लाल जियो। अंधला नीच जात परदेसी, खिन आवे तिल जावे।
अंधला नीच जात परदेसी खिन आवे तिल जावे ताकि संगत नानक रहदा ताकि संगत नानक रहदा ताकि संगत नानक रहदा ताकि संगत नानक रहदा क्यों कर मूड़ा पावे तेरा अंत न जाना तेरा अंत न जाना मेरे लाल जियो मेरे लाल जियो तू जल थल मैयल भरपूर लेना जल थल मैयल भरपूर लेना तू आप सर्ब समाना मेरे लाल जियो मेरे लाल जियो तेरा अंत न जाना तेरा अंत न वाह वाह कयो कृपा लाल जियो मेरे लाल जियो या वेनती या अरदास है या भी जेका कयो था कयो चो तेरा अंत न जाना कि हे प्रभु तुंहिंजो अंत त कोई नथो पाए सघे तूं बेअंत आं तूं बि बेअंत आं पर असां में बि बेअंत अवगुण भरियल आहिनि बेअंत अवगुण भरियल आहिनि गिणी न सघंदासीं चओ जय श्री कृष्ण पर जेॾी महिल असां ॾिसूं था कि तूं दुष्टनि ते पापियुनि ते अहिड़े निकृष्ट माण्हुनि ते बि अरे जानवरनि ते बि तूं कृपा कई आहे राक्षसनि ते बि तूं कृपा कई आहे त असां त वरी बि तुंहिंजा बालक आहियूं हाँ असां त वरी बि संतनि जे शरण में आहियूं त असांजी बि वेनती ॿुधजां असांजी बि अरदास ॿुधजां हा छा चवनि हाँ तेरा अंत न जाना मेरे मेरे तू जल थल मैयल भरपूर लेना जल थल मैयल भरपूर लेना तू आप सर्ब समाना मेरे हो तेरा अंत न जाना ओ मेरे लाल जियो चो वाहिगुरु वाहिगुरु सतगुरु ॿुधाइनि था कि तूं जल थल मैयल आहे त सभु जॻह तूं सभिनी जे घट घट में वासी आहे अंतर्यामी आहे प्रभु सभिनी जे घट में हाँ अगरि तूं राम में आहे राम तुंहिंजो स्वरूप आहे तूं बंदरनि में आहे हनुमान में आहे प्रभु त रावण में केरु आहे केरु आहे रावण में रावण में भी राम आहे चओ जय श्री कृष्ण हाँ? कंस में भी कृष्ण है सभिनी में वो परमात्मा आहे चओ जय श्री कृष्ण पर जंहिंमहिल असां परमात्मा खे कोई सतगुरु ॾेखारींदो आहे तॾहिं उहो नज़र ईंदो आहे न त असां पंहिंजी ॿुद्धीअ जे अनुसार था हलूं इन करे असांखे नज़र नथो अचे न त ईश्वर सर्वभूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठति भ्रामर सर्वभूतानि यंत्रारूढ़ानि मायवा भगवान कृष्ण गीता में चवनि था कि हे अर्जुन ईश्वर त सभिनी जॻह आहे मां सभिनी में व्याप्त आहियां हर हिक जे अंदरि व्याप्त आहियां ऐं मां ई सॼे जगत खे हलायां थो पर हे थोरो भरमनि में पइजी वियो आहे जीव जंहिंमहिल पाण सभु कंदो आहे त ईअं सम्झंदो आहे कि मां थो कयां जबकि अंदरि उन मशीन वांगुरु उनखे हलाईंदो आहियां चाबी भरण त वारो मां ई आहियां अगरि खिलौनो कोई ईअं सोचे सघंदो कि मां थो हलां न उहो चाबी तोखे उन मथे वारे भरी आहे तॾहिं तो तूं हले बैटरी चार्जर त मथे आहे
चओ राम। श्री कृष्ण गोविंद। त कह कबीर तब पाइए जब भेदी आए साथ। यानी जॾहिं गुरुअ वटि अचूं था, कोई संत महापुरुष पूरन सतगुरु मिली थो वञे असांजे जीवन में, त असांजो पूरो जीवन परिवर्तित थो थी वञे। चओ राम। हिते वेठल अॼु माफ़ कजो, ॾाढा ॼणा चवंदा न अचो अचो घर अचो, त सभु तव्हां मिठा प्यारा, हे सभु परिवार आहे असांजो। कंहिंजे घर वञूं या छा अचूं, माफ़ कजो प्यारी साध संगत जी, पर वॾभागी आयो हितां जी संगत बि। चओ जय श्री कृष्ण। जीवन में संत जॾहिं मिलंदो आहे, सत्संग जी घड़ी मिलंदी आहे न, त उन खां पुछो कि उन जे जीवन में परिवर्तन आयो कि न आयो आहे। न त असांजा जीअं रिश्ता हलंदा आहिनि न्याणियुनि जो, त पोइ ॾिसंदा आहिनि घर वॾो शहर हुजे, भले पाण नंढे शहर में हुजूं, हा, वॾो शहर हुजे, वॾो घर हुजे, सुठो हुजे, बढ़िया, ऐं हर कोई चाहींदो आहे। हा, कोई राजा जनक बि ईअं न चाहियो हूंदो कि मुंहिंजी न्याणी जेका आहे हेॾे वॾे राजकुमार सां, भॻवान जो स्वरूप आहे जेको राम, उन सां वञे थी, उन सां मां शादी थो करायां पंहिंजी न्याणीअ जी, त उहा छा बनवास वेंदी? उन सोचियो छा? न, भले उनखे ब्रह्म ज्ञानी हुया, पतो हुयो, पर तॾहिं बि लेख न मिटई है सखी जो लिखिया करता। उनखे भोगणो आहे त भोगींदी। श्री कृष्ण गोविंद। त उहो ई मां चवां पियो कि न्याणीअ खे जंहिं महिल असां मोकिलींदा आहियूं न, त जेके जॾहिं बि ॾिसूं कि भई ये न्याणी हिन शहर में वञे थी, हे घर में थी वञे, भले सभु ॾिसो, पर इहा ॻाल्हि ज़रूरु ॾिसिजो कि जिते वञे थी उते कोई स्थान ते कोई संत आहे कि न आहे, उनखे सत्संग उते मिलंदो कि न मिलंदो। चओ जय श्री कृष्ण। इहो ध्यानु रखिजो। जीवन में जॾहिं कोई सत्संग जी घड़ी मिलंदी आहे, जीवन में कोई संत जो आगमन थींदो आहे, सम्झो तव्हांजे पूर्व जन्म जी भक्ति जेका अधूरी रहियल हुई, भॻवानु हाणे उनखे पूरो थो करे। तव्हां हिते जेके बि नंढियूं जेके न्याणियूं वेठियूं न, भई उन्हनि जी माताऊं जेके हूंदियूं हिते असांजी, जेके यानी चकर भाटा जूं बहू, उन्हनि खे जंहिंखे 15-20 साल थी विया हूंदा, उहे ॿुधायो, हे त पहिरियों 20 साल पहिरियों चकर भाटा खे कोई न्याणी ॾींदो? न, चकर भाटा। चओ जय श्री कृष्ण। पर ॾेई बि छॾींदा, हल भाई ठीकु आहे, पहिरियों ॾिसंदा हुया सभु घर वर, पर तॾहिं बि ईअं ॾिसंदा, वरी काॾे वञी मोकिलियो अथई पंहिंजी न्याणीअ खे। चओ राम। पर हाणे ॿुधायो मूंखे, हिते जेके बि उहे वेठा आहियो वॾी जेके नूंहर असांजूं, तव्हांखे ॿुधायो तव्हांखे भाग्य कीअं थो लॻे तव्हांजो? न ईअं भई हथु मथे खणो भला। हा, तव्हांखे लॻे थो कि भई हाणे तव्हां अरे गांव में अची फासासीं? नथो लॻे। हा, बल्कि भाग असांजो छा थो लॻे, या अरे असांखे सत्संग थो मिले, असांखे बाबा भगत राम जहिड़ा संत मिलिया आहिनि। चओ राम। त इहा ई प्यारी साध संगत जी, कोई संत जेको आहे, उहो ई सत्संग जेको आहे, उहो ई असांजे जीवन जे उहे पर्दा जेके ढकियल असांजा चादर सां पिया आहिनि, अंधकार छायल पियो आहे, उहो खोलींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। बाक़ी परमात्मा त सभु जॻह आहे, चवंदा न भई सभु जॻह। चओ राम। हिकिड़ो माण्हू जीअं मिसाल ॾींदा आहिनि संत कि हिकिड़ो माण्हू आयो कहिड़े फंक्शन में या कंहिंजे घर वियो त ॾिठईं, अरे ॾाढी सुंदर सुगंध पई अचे गुलाब जे गुलनि जी, त ॾाढी कंहिं सेंट ईअं सुठी या ख़ुशबू थी अचे, त उन चयईंसि न गुलाब जी ख़ुशबू आहे, त चई न हिते ई थी अचे। चयईंसि अरे भाई होॾे पिया आहिनि गुलाब, उहो सेठ थो चए, पाण मालिक थो चए, होॾे पिया आहिनि गुलाब जा गुल, उन्हनि जी सेंट थी अचे, उनजी ख़ुशबू थी अचे, होॾे रखिया आहिनि। चई न हिते थी अचे। हा हिते थी अचे। न हिते कोन्हे, हिते हुई, हाणे हुई, वरी चए हिते आहे, वरी चए हुते आहे।
अरे भाई मां चवां तो हल त सही, ओॾे ॾिस त सही। पोइ जंहिं महिल हुनजे सम्झाइण सां हले थो वञे तो गुलाब जो, अरे हा गुलाब जे अंदरि आहे। चओ जय श्री कृष्ण। त ईअं ई आहे, सदगुरु आहे कि काॾे थो वञे पियो, काॾे तो तीर्थनि ते थो वञे, हा काॾे तो हेॾे होॾे घुमे, काॾे हे थो करे, काॾे हे कर्म थो करे, छा थो करे? अरे हिते अच वेह सत्संग में वेह। हाँ, जंहिंखे तूं ॻोल्हे तो हेॾे होॾे ॻोल्हे तो पियो, उहो तुंहिंजे अंदरि वेठो अथई। चओ जय श्री कृष्ण। कहे कबीर तब पाइए जब भेदी आवे साथ। उहा ई गुरबाणी में चवनि था कि मां कहिड़े गुरू ॾे वञा, कंहिंखां मां दीक्षा वठां, कंहिं गुरू पेहों दीक्षा लेवा, किन बुध मूल करावां, कीअं मां पंहिंजो उन परमात्मा खे पायां, उन राम खे पायां जेको सभिनी जॻह रमे थो, मुंहिंजे जॻह बि अंदरि बि थो रमे। चओ राम श्री कृष्ण गोविंद। हिकिड़ो ॾाढो सुंदर कि प्रभु तुंहिंजो बेअंता तूं कीअं तुंहिंजो अंत न पातो आहे। प्यारी साध संगत जी, रामायण में ईंदो आहे कि राम जंहिं महिल वनवास पिया वञनि त हा राम वनवास हली विया, ऐं राम जे वनवास वञण जे वियोग में दशरथ जो छा थियो? मतिलबु दशरथ प्राण बि छॾे छॾिया राम जे वियोग में। त रामायण में ईंदो आहे, संत तुलसीदास चवनि था दशरथ खे 6 बार राम चवणो पियो। हाँ ध्यान ॾिजो, दशरथ अंत समय में संत तुलसीदास लिखनि था कि राम राम कही राम कही। घणा बार थियो राम? राम राम कही राम कही। 3 बार थियो न। हाँ वरी था चवनि राम राम कही राम कही, राम राम कही राम। वरी 3 बार यानी 6 बार थियो। चओ जय श्री कृष्ण। राम राम कही राम कही, राम राम कही राम, राम जपत रघुबीर विरह, निरप गयो, निरप यानी राजा, निरप गयो सुर धाम। चओ जय श्री कृष्ण। ऐं ख़बर अथव इहे दशरथ जी ॻाल्हि, हाँ दशरथ खे आख़िरीअ में 6 बार राम चवणो पियो, पर रावण जेको आहे आख़िरीअ में 1 बार राम चई करे उद्धार थी वियो। हाँ ॿुधायो कंहिंजी भक्ति प्रबल थी वई? तुंहिंजो अंत ख़बर कान्हे, अलाए कंहिं ते कीअं कृपा करे। ऐं उन बि ईअं राम न चयो कि हे प्रभु हे मेरे राम, हे मेरे राम या मूंखे माफ़ कर, न हे राम तूं मूंखे मारी, काथे आहे तूं, मां बि तोखे मारींदुमि। अरे तूं मरे थो वेंदा, हे पवे थो पियो, तॾहिं बि उन हथ हिकिड़ो हेॾे पेटई हेॾे कि अञा बंदर बि मरनि, अञा बि करे ईअं करे मरियो। पर तॾहिं बि आख़िरीअ में राम खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे, संत तुलसीदास लिखियो आहे, मां नथो चवां। चओ जय श्री कृष्ण। गुस्से में चयो आहे उन, पर हा हे राम चयो। ऐं जंहिं महिल हुनजा प्राण पिया निकिरनि आख़िरीअ में, जंहिं महिल लॻुसि कि हा भाई सभु देवता अची करे राम जे मथां गुलनि जी वर्षा था कनि, चई पोइ अरे मां पहचानण में भुलिजी वियुमि, अरे हे परमात्मा जो अवतार आहे। ऐं मां वाकई में अगरि युद्ध में इन जे हथां मारंदुमि तॾहिं बि मुंहिंजो उद्धार थींदो, मूंखे वैकुंठ मिलंदो। ऐं वैकुंठ मिलियो। चओ जय श्री कृष्ण। चओ राम श्री कृष्ण गोविंद। ऐं होॾे ॾिसो दशरथ जो भाग्य त रामायण में ईंदो आहे कि भरत पुछनि था पिया पंहिंजे गुरूअ खां कि प्रभु गुरुदेव, राम जंहिंजो पुत्र हुयो, परमात्मा जो अवतार, ऐं जंहिंजा वीर लक्ष्मण जहिड़ो शेषनाग जो अवतार पुत्र, मां भरत, हाँ शत्रुघ्न जंहिंजा 4 पुट हुया, उन राजा दशरथ जेको पंहिंजे उनजो जेको तप जो जेको तपोबल उनजी ताक़त एतिरी हुई कि उहो रथ खे आह्वान करे त रथ स्वर्ग में वेंदो सशरीर, ऐं राजा इंद्र सां मुलाक़ात करे चांहि पाणी पी करे हली ईंदा हुया। चओ राम श्री कृष्ण गोविंद।
हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। चंता गुरुदेव हिक ॻाल्हि ॿुधायो कि जॾहिं जंहिंजा अहिड़ा 4 पुट, उन जो अंत समय में उन वटि हिकु बि पुट न हुयो। हाँ? राम लक्ष्मण त हली विया वनवास, ऐं भरत शत्रुघ्न काथे हुया? पंहिंजे नानाणे नानीअ जे घर। ते एॾो वॾो राजा, एॾो चक्रवर्ती सम्राट दशरथ, उन जे अंत समय में कोई हिकु बि न चिन। उहो हिकिड़े सेवक जो बि भॻवान ॿुधंदा आहिनि कि हिकिड़े श्रवण कुमार जंहिं माता पिता जी अहिड़ी भक्ति कई, अहिड़ी सेवा कई कि पंहिंजे कंधनि ते उनखे उहो थो कराए, तीर्थ यात्रा थो कराए। पंहिंजे श्रवण कुमार, उन जे पिता जे मुख मां अगरि श्राप निकिरियो त उहो सच करण लाइ दशरथ खे बि बिना पंहिंजे पुत्र जे विरह में ई पंहिंजा प्राण त्याग करणा पिया। चओ जय श्री कृष्ण। सुनो भरत भावी प्रबल, बिकल कहे मुनि नाथ, हानि लाभ जीवन मरण, यश अपयश विधि हाथ। चओ जय श्री कृष्ण। तो इहो प्रभु तुंहिंजी माया कोई समझ न पाया। चओ जय श्री कृष्ण। संत कबीर दो हिकिड़ो ॾाढो सुंदर भजन अथव भाई। पानी में मीन पियासी, मोहे सुन सुन आवत हासी। पानी में मीन पियासी, मोहे सुन सुन आवत हासी। पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी। चवंता संत कबीरदास कि मां तलाह जे साम्हूं वियुमि ऐं मछली हिक कछुए खे थी चए कि भई अने छा आहे संसार सॼो जेको आहे पाणी पाणी चवंदो आहे, पाणी पाणी, उहो छा आहे पाणी? उहो त पाणीअ में रहे थी। जीअं असां हिते था रहूं, कंहिंमें था रहूं? हिनखे चवंदा आहिनि वायुमंडल। चारो तरफ़ असांजे छा आहे? असांजे चारो तरफ़ छा आहे भाई? वायु आहे, हवा आहे। पर हवा नज़र ईंदी आहे? तीअं मछली रहे थी कंहिंमें? पाणीअ में। पर चवंदो पाणी पाणी संसार चवंदो आहे। इहो हिकिड़ो दृष्टांत था ॾियनि संत कबीरदास कि कछुए खे चए थी पई मछली कि सभु पाणी पाणी चवनि था, इहो पाणी आहे छा? पाणी आहे, पाणी जाते तूं रहे थी, हाणे नज़र किथे थो अचे? हाणे हुनखे कीअं ख़बर कि हे जेको आहे सॼो पाणी आहे? जीअं असांखे नज़र नथी अचे हवा, पर हवा आहे त सही न। चओ राम। मछलीअ खे इहा ॿुधी कोन्हे, इहो ज्ञान कोन्हे। तीअं असांखे बि इहो ज्ञान कोन्हे कि भॻवानु किथे आहे, किथे आहे? अरे भॻवानु तुंहिंजे अंदरि अथई। चओ राम। जेको तुंहिंजे अंदरि तोखे हलाए थो इहो आहे भॻवानु। पर कछुए खे चए थी, जिद थी करे, न न न, इहो पाणी किथे आहे? इहो छा आहे? पाणी थोरी आहे। पाणी किथे आहे? चई ॾेखारियां पाणी किथे आहे? हा, पाणी उहो आहे जंहिंजे बिना तूं रही न सघंदीअ। अच्छा ॾेखार। चई सल ठीकु आहे, मुंहिंजी पुठीअ ते वेह। पुठीअ ते वेठी आयो किनारे ते कछुओ ऐं सिधो फेकियईंसि। ऐं जीअं ई रेतीअ ते किरी मछली तड़फण लॻी। चई अरे बाप रे। चई हाणे पतो पई पाणी कहिड़ो आहे? चईसि हा 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 भाउ मुंहिंजा भाउ, जल्दी जल्दी खण, जल्दी खण। पोइ वरी मछलीअ खे विहारियईं ऐं वञी करे वरी पुठीअ ते हेठि छॾे आयो। चईसि हा सम्झी वियुमि, सम्झी वियुमि। चओ जय श्री कृष्ण। पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी। पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी। पानी में मीन प्यासी, मोहे सुन सुन आवत हासी। पानी में मीन प्यासी,
आत्मज्ञान बिना नर भटके, कोई मथुरा काशी। आत्मज्ञान बिना नर भटके, कोई मथुरा काशी। मिर्गा नाभि बसे कस्तूरी, बन बन फिरत उदासी। मिर्गा नाभि बसे कस्तूरी, बन बन फिरत उदासी। मिर्गा नाभि बसे कस्तूरी, बन बन फिरत उदासी। मोहे सुन सुन आवत आसी, पानी में उदासी। मोहे सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी। मोहे सुन सुन आवत हासी। जल बिच कमल, कमल बिच कलियां, तां पर भंवर निवासी। जल बिच कमल, कमल बिच कलियां, तां पर भंवर निवासी। सो मन बस त्रिलोक भयो है, यति सीत सन्यासी। मोहे सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी। मोहे सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी। मोहे सुन सुन आवत हासी। जाको ध्यान धरे निस्वासुर, मुनि जन सहस 88। जाको ध्यान धरे निस्वासुर, मुनि जन सहस 88। सो तेरे घट माही बसत है, परम पुरुष अविनाशी। सो तेरे घट नाही बसत है, परम पुरुष अविनाशी। सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी। मोहे सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी। मोहे सुन सुन आवत हासी। है हाजिर तो है दूर बतावे, दूर की बात निरासी। है हाजिर तही दूर बतावे, दूर की बात निरासी। कहे कबीर सुनो भाई साधो, गुरु बिन ब्रह्म न जासी। कहे कबीर सुनो भाई साधो, गुरु बिन भरम न जासी। मोए सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी। मोहे सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी। मोहे सुन सुन आवत हासी, पानी में मीन प्यासी। मोहे सुन सुन आवत हासी। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की जय। है नजदीक तोहे दूर बतावे, है हाजिर तोहे दूर बतावे। दूर की बात निराशा, ये निराशाजनक ॻाल्हियूं
कि भॻवानु अरे ॾाढो विरले मिलंदो आहे, ॾाढो ईअं न मिलंदो आहे। भॻवानु त तुंहिंजे अंदरि आहे, पर अंदरि बि ॾिसण जे लाइ उहो कठिन आहे। उहो कीअं कठिन आहे? जेसि ताईं पूरन सतगुरु नथो मिली वञे। चओ जय श्री कृष्ण। कहे कबीर सुनो भाई साधो, गुरु बिन ब्रह्म न जासी। चओ जय श्री कृष्ण। तव्हां सभिनी खे कथा ख़बर आहे, संत नामदेव सत्संग कंदा हुया। 5-6 ॼणा उते पंडरपुर में, गांव हुयो पासे में पंडरपुर जे, त 5-6 ॼणा सभु उन हिक ई समय में, ऐं पूरन भक्त सभु भॻवान जा पूरन भक्त, जे साक्षात भॻवान जो दर्शन कयो आहे। उन में हिकु त्रिलोचन हुयो। त्रिलोचन उन जे घर त भॻवान छा थी विया आहिनि, नौकरी कई हुई। चओ जय श्री कृष्ण। अंतर्यामी तव्हां साईं जन जे मुख मां कथा ॿुधी आहे उहा जोरदार। ऐं संत नामदेव, हिकु त्रिलोचन, संत नामदेव, वामदेव ऐं गोरा कुम्हार। चओ जय श्री कृष्ण। गोरा कुम्हार बि हूंदा हुया। इहे सभु भॻवान जी भक्ति कंदा हुया, सत्संग कंदा हुया, ॿी बि संगत ईंदी हुई। हिकु ॾींहुं गोरा कुम्हार सत्संग जे समय अञा थियो न हुयो, 5 मिंट चङा ॼणा जीअं अची वेंदा आहिनि ईअं सत्संग में, त उहो गोरा कुम्हार जो कमु, कुम्हार यानी छा, जेके मटका वटका ठाहींदा आहिनि मिटीअ जा ईअं करे, त उहो मटका ठाहे पियो। गुरु कुम्हार शिष्य कुंभ है, बाहर मां कड़ कड़ काढ़े खोट, अंतर हाथ सहार दे बाहर मारे चोट। है न, दो ॿुधो आहे तव्हां? त कुम्हार छा हूंदा, जेके घड़ा ठाहींदा आहिनि, त घड़नि खे ठाहे ठाहे करे ऐं आग में तपाए पियो। त हिकिड़ो संत अची त्रिलोचन पुछेसि थो कि त्रिलोचन की साईं ॿुधायो त महाराज तव्हां हिनखे गरम छो था कयो, हो त मिटी आहे। चइस भाई गरम करण सां ई इहो पको थींदो आहे, न त इन में अगरि पाणी विझंदासीं ज़ाहिर आहे त चई उस में सुकायो, चई न तॾहिं बि न थींदो, इनखे गरम करिणो पवंदो आहे, तपाइणो पवंदो आहे। जीअं सोन खे बि अगरि आभूषण ठाहिणो आहे त पहिरियों उनखे ॻारींदा आहिनि, त उनखे छा कंदा आहिनि, तपाईंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। तॾहिं धीरे 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 उन मां वरी खोट कढंदा आहिनि पीतल जी। तीअं गुरु बि ईअं ई आहे, उहो जेको आहे मिटीअ मां उहा सभु कंकड़ पत्थर विकार रूपी उहा असांजे इहा दुर्गुण कढंदो आहे, उनखां पोइ उनखे तपाईंदो आहे। नाम रूपी बाहि में, विरह जी रूपी बाहि में तपाईंदो आहे। उन तपाए तपाए करे पोइ उन शिष्य खे बि पाण पारस पत्थर ठाहे छॾींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। त चईसि भाई हिनखे तपाइणु ॾाढो ज़रूरी आहे। त चईसि अच्छा, चईसि जीअं शिष्य खे, त चई अच्छा असां बि त घटि आहियूं, घटि चयो वियो आहे, मिटीअ जो घड़ो चइबो आहे इन शरीर खे। चओ राम, कि असां बि त हे घड़ा आहियूं, मालिक जा ठहियल आहियूं, मिटीअ जा आहियूं न। चओ राम। त असां में केरु केरु पूरो मटको सही तरीक़े सां ठहियो आहे? चई बाबा मटके जी पहचान जेको वठंदो आहे न, त हुनखे छा कंदो आहे, पहिरियों ठोके ॾिसंदो आहे, ठक ठक कंदो आहे कि न? भले पतो न हुजे असांखे, ईअं असां तॾहिं बि ईअं कंदा आहियूं। हा सुठो अथई। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। कीअं पतो पवंदो आहे तव्हांखे? अलाए मतां तव्हां में ज्ञान हुजे इहो। चओ जय श्री कृष्ण। असां आवाज़ त ईंदी आहे ईअं ठक 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 न, पर जानकार हूंदा हुया पहिरियों वॾा, उहे सुञाणींदा हुया, हा हिन में हीअ आवाज़ थी अचे, मतिलबु ठीकु त इहो मटको। चओ जय श्री कृष्ण। त उन खयईं हिकिड़ी लठ, चईंसि मां ॿुधायां केरु केरु पको मटको आहे? चईंसि हा। त सभिनी शिष्यनि जे मथे ते हणंदो पियो वञे लकड़ी। त जीअं नामदेव जी बारी आई, नामदेव खे बि हयईंसि ठक, चईंसि हे कचो आहे। चईंसि नामदेव चईंसि मां कचो आहियां, हा, ऐं हे सभु बाक़ी सभु पका आहिनि? चईंसि हा बाक़ी सभु पका आहिनि, तूं कचो आहे। नामदेव खे गुस्सो अची वियो। नामदेव बि नंढा हुया, युवा हुया बिल्कुलु, अञा 15-17 साल जा। चओ जय श्री कृष्ण।
चयूं नामदेव जेके जे बचपन में ही भगवान जा दर्शन करे छॾिया हुया, सॼे जीवन में त 75 बार भगवान जा दर्शन कया आहिनि, पर उहे नामदेव नाराज़ थी विया भगवान सां वञी करे ऐं चयो मां कचो आहियां। चई सा कचो आहे, कीअं कचो आहियां पुछियसि त चईसि पंहिंजे जेब मां कढ। छा रखियो अथई? त जेब मां रुमाल कढई, त रुमाल में वकोड़े करे ऐं शालीग्राम रखियो हुई। चईसि छा आहे? चईसि शालीग्राम आहे भगवान। चईसि पोइ हिनखे ईअं रुमाल में ॿधी करे ऐं हड़ वांगे ऐं जेब में खणी थो घुमे। त चई भाई कीअं कयां हिन जो सम्मान त कीअं कयां भला, हीअं हथ में हीअं खणी त न हलंदुमि। चई पर घर में छो नथो रखे? चई न न इहो भगवान मां सां गॾु हुजे, इहा ॻाल्हि आहे कचेपन जी। चओ जय श्री कृष्ण। भगवान त तुंहिंजे अंदर में बि आहे, इनखे त घर में रखी अच प्यारा, किथे तो घर घाट घाट घुमाएसि? हाँ ऐं राति जो या शाम जो वरी सुम्हारण करणी, इहा ठीकु आहे अगरि बसि इहो ज्ञान हुजे कि अरे उहो त मुंहिंजे अंदर बि आहे, वरी उनखे रुमाल में रखी करे कीअं थो हले पियो घुमे? हाँ इन जो त सम्मान त हीअं कर न, बिल्कुलु सुठी जॻह ते रख। चओ जय श्री कृष्ण। त नाराज़ थी वियो नामदेव, नाराज़ थी करे आयो ऐं अची करे विठल भगवान जे मंदिर में वञी करे वेही रहियो। भगवान नामदेव सां एॾो प्रेम कंदा हुया, एॾो प्रेम कंदा हुया कि साक्षात चवंदा आहिनि, इहा कथा ईंदी अथव प्यारी साध संगत जी, कि ॻाल्हाईंदा हुया उन सां, मूर्त मां निकिरी करे प्रत्यक्ष, ओ नामदेव भाई अॼु त नामदेव छा कयो ॾिठो, ईअं विठल मां सां अचे थो ॻाल्हाइण, नामदेव मुंहुं ई ओॾे करे छॾियो, हेॾे करे। चइसो भाई नामदेव नाराज़ आहे छा नामा? हेॾे मुंहुं कर, ॻाल्हाए। छत यार अॼु मूड ख़राबु आहे। चओ जय श्री कृष्ण। अरे भाई हेॾे मुंहुं कर, तूं हमेशह रोज़ त ॻाल्हाईंदो आहे, पर छो मूड ख़राबु अथई उहो बि त ॿुधाए। अॼु न पुछो यार, तव्हांजा भक्त आहिनि इहे अहिड़ा इहे सभु गोरा कुमार त्रिलोचन, उहे उनजे करे मूड ख़राबु आहे जो यार तव्हां न ॻाल्हायो। ईअं बिल्कुलु हुजत सां, ऐं इहे वाकई भगवान जा प्यारा उहे संत ई करे सघंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव गोपाल धाम दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान जा प्यारा भक्त त संत नामदेव बि चयोसि, अरे पर जंहिंमहिल ॻाल्हि ॿुधायईंसि कि भाई हीअं हीअं मन ते ॻाल्हि थी आहे ऐं मूंखे कचो घड़ो थो चए पियो, कचो मटको थो चए, कचो भक्त आहे, त चईसि पर सच त चवे ई थो। चईसि तव्हां बि साक्षात दर्शन अगरि हुन कया त मां न कया तव्हांजा दर्शन, हाँ पोइ मां कीअं कचो घड़ो? चई अरे इन दर्शन करण सां तोखे इहो पतो कोन्हे न कि मां तुंहिंजे अंदर बि आहियां। हाँ हे मां तूं मुंहिंजी मूर्तीअ खे सॾु कंदो आहे कि अचो अचो खीर पियो, भोग लॻायो, जिद कंदो आहे, न त मां पंहिंजो मथो भञींदोमांव, अगरि न ईंदव त तुंहिंजी जिद जे करे, तुंहिंजे प्रेम जे करे मूंखे अचिणो पवंदो आहे, न त मां त तुंहिंजे अंदर बि आहियां। तूं चओ हा प्रभु हे बसि पियो, तूं ध्यानु लॻाए मुंहिंजो, ऐं मानसी रूप में सोच कि मुंहिंजे हथ सां भॻवानु कृष्ण पीअनि था पिया खीर, ऐं ॾिस मां नथो पीआं त पोइ ॿुधाए। चओ जय श्री कृष्ण। चईसि त पोइ इहो ज्ञान, चईसि इहो ज्ञान त हुननि खे बि मिलियो आहे, पर तोखे अञा न मिलियो आहे, इन करे छोके जो तूं अञा गुरु न कयो आहे। इहो तोखे गुरु ई कोई तत्वदर्शी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव्या, तत्व दिव्यता कोई गुरु मिलंदो ई तॾहिं तोखे इहो ज्ञान ईंदो। चईसि पोइ काॾे वञा? चईसि वञ, हिकिड़ा अथई संत, उन संत जो नालो मूंखे यादि नथो अचे, हा संत उन्हनि ॾे वञ कि इन शहर में अथई, इन गांव पासे में ई गांव अथई, उते वञी करे उन संत खे चइजां कि मूंखे कुझु पंहिंजो शिष्य बणायो, मूंखे उहो ज्ञान ॾियो, मूंखे उहो अमृत पीआरियो। बिल्कुलु उन्हनि संत ॾे वञ। विया संत ॾे विया त जंहिं महिल जीअं ई मंदिर में चई वेठा अथई उहे संत, जीअं मंदिर जे अंदरि विया त शिव भॻवान जो मंदिर हुयो, शिव भॻवान जे शिवलिंग जे मथां पेर रखी करे उहो संत ऐं ईअं सुम्ही पियो हुयो।
शिव भगवान जे शिवलिंग जे मथों पेर रखी करे हिकु जीअं असां न सुम्हंदा आहियूं ईअं वेहंदा आहियूं ईअं सीट में हिकु पेर जे मथां ॿियो पेर चाढ़े तीअं शिवलिंग जे मथां हिकु पेर रखी ऐं हुन जे मथां ॿियो पेर रखी करे ऐं ईअं मस्तु लेटी पिया हुया चीसरी बाप रे भगवान मूंखे हिन ॾे मोकिलियो आहे की हिनखे गुरु ठाहे हैरान थी वियो नामदेव हिनखे छा चईसो प्यारा मां आयो त हुम कुछ वॾे कम सां पर हे तोखे ॾिसां तो ही छा थो करे पियो शिवलिंग जे मथां पेर रखी वेठो आहे चईस अरे यार अॼु ॾाढो बिल्कुलु थकावट थी विया खेती ॿाड़ी कंदो आहियां खेती ॿाड़ी मां करे करे हालत ॾाढी पुठीअ में ॾाढो सूरु आहे मां ख़बर ई कोन्हे मां किथे पेर रखिया आहिनि पर ठीकु आहे जाते बि आहिनि थकियल आहियां मां चईस थकियल आहे त पर ठीकु आहे पर पेर किथे रखिया अथई उहो त ॾिस किथे आहिनि शिवलिंग ते अड़े मां यार ॾाढो ॾाढो सूरु आहे पुठीअ में ॾाढो सूरु आहे हिकु कमु कर भाउ थोरी तकलीफ़ कर मुंहिंजे लाइ मुंहिंजा पेर ओॾे करे छॾ जाॾे शिवलिंग न हुजे भॻवानु न हुजे त जीअं हुन पेर खयां ऐं पेर सरकाए करे होॾे मोड़िया त वरी ॾिठई त अरे हिते बि शिवलिंग वरी होॾे मोड़ियईं जीअं गुरु नानक देव जा मौलवी पेर पकड़े करे ऐं ओॾे पियो करे जाॾे काबो न हुजे पर जाॾे जाॾे पेर करे पियो गुरु नानक जा ओॾे ओॾे छा थी वियो काबो नज़र अची वियो श्री कृष्ण गोविंद पोइ जंहिं महिल सम्झ में आयो हुनखे कि अरे मांखां ग़लती थी वई पाप थी वियो ही पूरन संत आहे जाॾे जाॾे ॾिठई शिवलिंग आहे पोइ हुनखां माफ़ी घुरी ऐं हुनखां गुरूअ जो ज्ञान वरितो चओ जय श्री कृष्ण पोइ उहे ई संत नामदेव ॾिसो प्यारी साध संगत जी कुते में बि भॻवान खे था ॾिसनि नांग में बि भॻवान खे था ॾिसनि अरे हद थी वई प्रेत लाइ चयो वियो कि हिन गांव में न वञजां गुरूअ ई हुनजे चयो कि भाई पाणी भरे अच मुंहिंजे लाइ मटको त पाणी भरण वियो त ॾिठई खूह ते वॾो प्रेत चई माण्हुनि मना कयोसि अरे हुन खूह ॾे न वञ न वञ न वञ उन खूह जे किनारे जेको पीपल जो वण आहे उते वॾो भयंकर प्रेत रहंदो आहे ऐं एॾो वॾो उनजो प्रेत आहे सनो सनो उनजी छाया नज़र ईंदी आहे बांस वांगे उनजो प्रेत जो नालो ई आहे लंबकनाथ चओ जय श्री कृष्ण चओ राम त लंबकनाथ अरे सभिनी में मालिक आहे वासुदेव सर्वमति महात्मा सुदुर्लभ भगवान त हर हंधा उन भूत में कोन्हे छा हा चओ जय श्री कृष्ण हा त वियो जीअं भरियईं हा 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 ये करे आवाज़ आयसि अरे वाह भले पधारिया लंबकनाथ लंबकनाथ प्रभु लंबकनाथ अरे विठल हे भगवान अॼु लंबकनाथ जे रूप में आयो आहियां चओ जय श्री कृष्ण हाणे भूत में बि भगवान विठल थो नज़र अचे चओ जय श्री कृष्ण गोविंद भगवान खे लंबकनाथ जो उद्धार करणो पियो ऐं पाण प्रगट थी करे भगवान नाम जे साम्हूं आया बोलो वृंदावन बिहारी लाल त ये भगवान जा दर्शन जंहिंमहिल भगवान जी कथा यादि आई सम्झो असांखे गोपाल मिलियो हाँ जंहिंमहिल असांखे भगवान जो कोई भजन में बरबस आंसू अची विया असांखे सम्झो कृष्ण भगवान यादि कयो आहे असांखे उन यादि कयो आहे हा असां नथा यादि करे सघूं असां में एॾी शक्ति कोन्हे चओ जय श्री कृष्ण हा संतन लिखियो आहे अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अॼु वाट वेंदे गोपाल मिलियो मिलियो अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अॼु भाग असांजा जाॻिया अॼु भाग असांजा जाॻिया अॼु भाग असांजा जाॻिया अॼु भाग असांजा जाॻिया नंदलाल मिलियो मिलियो अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अॼु वाट वेंदे
गोपाल मिलियो मिलियो अज भाग सांझा जाग्या अज भाग सांझा जाग्या अज भाग सांझा जाग्या अज भाग सांझा जाग्या नंदलाल मिलियो मिलियो नंदलाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे अज शाम सब सुख कहिड़ा दुख दूर थी सब वेड़ा अज शाम सब सुख कहिड़ा दुख दूर थी सब वेड़ा अज कृष्ण कन्हैयो तारो अज कृष्ण कन्हैयो कारो अज कृष्ण कन्हैयो कारो कृपाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे अज मोहन मुरली वजाई जा मुंहिंजे मन खे भाई अज मोहन मुरली वॼाई जा मुंहिंजे मन खे भाई अज मोहन मुरली वजाई जा मुंहिंजे मन खे अज भाई मोहन मुरली वॼाई जा मुंहिंजे मन खे भाई अज रास रचाइण वारो अज रास रचाइण वारो अज रास रचाइण वारो रखपाल मिलियो मिलियो पाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे अज गुरमुख मंगल गायो मनमोहन साण मिलायो अज गुरमुख मंगल गायो मनमोहन साण मिलायो अज पाण प्रभु परमेश्वर अज पाण प्रभु परमेश्वर अज पाण प्रभु परमेश्वर प्राण प्रभु परमेश्वर अची पाण मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे हा। गोपाल मिलियो मिलियो अज वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो अज भाग सांझा अज ॾिसो भाई टई शयूं अथव जगत में हाँ संसार में हिकु जीव हाँ ऐं हिकिड़ो जगत यानी संसार ऐं हिकिड़ो जगदीश्वर ये टई शक्तियूं हाँ हिकु अविनाशी जगदीश्वर ऐं ॿियो असांजो जंहिंजो नाश थींदो हाँ हिकिड़ो जीव ऐं हिकिड़ो जगत चओ जय श्री कृष्ण। ऐं जीव विच में आहे अगरि संसार ॾे मुंहुं कंदव हाँ त भॻवान ॾे छा थी वेंदी छा थींदी भाई विच में जीव आहे अगरि भॻवान हिते आहे हिकु आहे न ओंकार हे जीव आहे ऐं हे जगत अगरि हेॾे मुंडी कंदव त पुठी काॾे थींदी संसार ॾे ऐं संसार ॾे मुंहुं कंदव त पुठी काॾे थींदी भॻवान ॾे चओ जय श्री कृष्ण। तव्हांजी पुठी काॾे आहे तव्हांजी पुठी संसार ॾे आहे है न तव्हांखे त मिले थो मुंहिंजी पुठी काॾे आहे हाँ पर मूंखे तव्हां में मूंखे गोपाल ॾिसणो आहे उहो साम्हूं वेठो अथव न भाई हा हाणे जो ॿुधायमि तव्हांखे भाई सभिनी जॻह वासुदेव सर्वमितम तव्हां होॾे कयो
तव्हांजो मन जेको आईनो आहे उन में मां भॻवान खे ॾिसां। अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो वाह वाह। मिलियो, अॼु भाग असांजा जाॻिया, अॼु भाग असांजा जाॻिया, अॼु भाग असांजा जाॻिया, अॼु भाग असांजा जाॻिया, नंदलाल मिलियो मिलियो, लाल नंदलाल मिलियो मिलियो, अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो मिलियो, अॼु वाट वेंदे वेंदे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। राधे 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 श्याम राधे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की सियावर रामचंद्र की उमापति महादेव की पवन सुत हनुमान की। बोलो भाई सब संतन की सदगुरुदेव भगवान की। बाबा आनंद राम साहिब की बाबा भगत राम साहिब की सनातन धर्म की आज के आनंद की। आयो लाल कयो झूले जेको चवंदो झूलेलाल। हाँ बोलो एकादशी मैया की तुलसी माता की। हाँ सुभाणे भाई एकादशी अथव ऐं सुभाणे तव्हांखे असांजे प्यारे संतन जो बि दर्शन थींदो ऐं सुभाणे आरती कोन अथव। चओ जय श्री कृष्ण। तो सुभाणे मिलूं था एकादशी में छोटे से ब्रेक के बाद।
बोलो वृंदावन बिहारी लाल की, है ना भाई।